नाज़े असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हिकु अहिड़े पिंडाल जे अंदरि जिते कोई 107 खां वधीक मंडप लॻाया विया आहिनि, यानी 107 शादियूं हिन पिंडाल जे अंदरि अॼु करायूं पियूं वञनि पाकिस्तान हिंदू काउंसिल जे तरफ़ां। ऐं हुन में इलाही सारा इनाम भी आहिनि, ॾेज बि ॾियनि पिया, इहो 1 लख रुपए ताईं जो। हुनमें सिलाई मशीन्स, वॉशिंग मशीन्स, यानी पूरो हिकिड़ो ॾेज। बेसिकली इहो 18 प्रोग्राम आहे, यानी 18 सालनि खां इहो जेको आहे पाकिस्तान हिंदू काउंसिल प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदी रही आहे, जंहिंमें जेका आहे मुख़्तलिफ़ शहरनि मां, पूरे सिंध मां, पूरे पाकिस्तान मां हिते जोड़ा ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी जेको आहे हिते धूमधाम सां शादियूं करायूं वेंदियूं आहिनि हर साल। मां सम्झां थो त हिन खां वधीक मालिक जी ब्लेसिंग मुंहिंजे लाइ नथी थी सघे, जो मालिक मूंखे इहो मौक़ो ॾिए पियो जो अॼु 18 सालनि खां जंहिं ॾींहं जो मूंखे इंतज़ारु रहंदो आहे। अॼु 17 शादियुनि में 17 साल जेके गुज़रिया उन में 1650 शादियूं कराए चुको हुअसि। अॼु 125 शादियूं थियनि पियूं, 106 हिन पिंडाल में थियनि पियूं। बाक़ी ॿाहिरि कुझु अहिड़ा जोड़ा आहिनि जेके न पहुची सघिया आहिनि, उन्हनि खे न पहुची माना उहे दूर दराज़ हूंदा आहिनि, उन्हनि खे उते मैनेज कंदा आहियूं। त 1750 न्याणियुनि जी शादी पीउ थी कराइणु इन खां वधीक पंहिंजे धर्म में, पंहिंजे मज़हब में इन खां वधीक को सवाब जो कमु नथो थी सघे। हिकु घर बसाइण ई हिकिड़ो वॾो सवाब हूंदो है। बहुत अच्छी बात है, गरीबों के लिए बहुत सहारे वाली बात है। इतना अच्छा, इतना बड़ा इंतज़ाम करना बहुत इतना आसान बात नहीं है, बहुत अच्छी बात है। हम भी बहुत खुश हैं, मेरी अपनी पसंद है। अपनी वाइफ शादी हो रही तो बंदा खुश तो होता है ना यार। जी हमें तो बहुत खुशी महसूस हो रही है और बहुत हम अच्छा महसूस कर रहे हैं यहाँ पर आकर के। बहुत अच्छा लग रहा है। मेरे बेटे की शादी है और सबसे बड़ा बेटा है माशाल्लाह। वो तो तव्हांखे पाण खे ख़बर पए हूंदी त पुटु पढ़ंदो आहे केॾी ख़ुशी थींदी आहे। ख़ासि तौर ते ही जेका ग़रीब माण्हू आहिनि, जेका अफोर्ड नथा करे सघनि, हुननि लाइ करे ही जेको आहे उहो सिस्टम कयो वेंदो आहे। जेका हिते जेको आहे सिर्फ़ु न ठठे खां न कराची खां, मुख़्तलिफ़ सिंध जे एरियाज़ खां जेका माण्हू ईंदा आहिनि ऐं पंहिंजी जेका इज्तिमाही शादी जो जेको सिलसिलो आहे उहो कंदा आहिनि। जी नाज़े तव्हां ॾिठो त पाकिस्तान हिंदू काउंसिल जे तरफ़ां हिकु वॾो पिंडाल सजायो वियो, जंहिंमें 107 जोड़ा जेको आहे नई ज़िंदगी जी शुरूआत करणु वञनि पिया। 107 बेसिकली जेका आहे हिते मंडप लॻाया विया ऐं हुते हाणे जेका आहे शादियूं थियनि पियूं ऐं 107 जोड़ा अॼु पंहिंजी नई ज़िंदगी जी शुरूआत कंदा। पाकिस्तान हिंदू काउंसिल तरफ़ां इहो हेॾो वॾो जेका आहे पिंडाल सजायो वियो कराची जे अंदरि। कैमरामैन बाक़र सां गॾु सूरज कुमार, आवाज़ टीवी।